कारूंझर जबल सिंध जो क़दीम ऐं हिकु अहम जबल आहे जेको न सिर्फ़ पंहिंजे कुदरती मौजज़नि, मादनी वसीलनि ऐं ख़ूबसूरती जे करे मशहूरु आहे, बल्कि मक़ामी लोक कहाणियुनि, अफ़साननि ऐं पुरइसरार दास्ताननि जो बि मर्कज़ रहियो आहे। इन्हनि दास्ताननि मां सभ खां ॻुझी ऐं दिलि फ़रेब खज़ाने जी कहाणी आहे, जेका केतिरनि ई सदियुनि खां मक़ामी माण्हुनि जी ज़बानी रवायत जो हिसो रही आहे। खज़ाने बाबति इहे कहाणियूं हक़ीक़त आहिनि या सिर्फ़ अफ़साना? अचो त जाइज़ो वठूं। सभ खां पहिरीं इहो वाज़े कंदो हलां त खज़ाने बाबति को बि तारीख़ी दस्तावेज़ नाहे मिलियो जेको साबित करे त राजा, फ़ौजियुनि, बादशाहनि या सरकार जे खज़ाने खे कारूंझर में दफ़न कयो वियो हो। पर मक़ामी ज़बानी रवायतूं हीअं बयानु कनि थियूं, पुराणे वक़्तनि में कंहिं बादशाह या राणी जा क़ीमती सामान, सोना, मोती ऐं ज़ेवर हिते लिकाया विया। इन्हनि खज़ाननि जी हिफ़ाज़त लाइ जादुई ताक़त, जिन्नात मुक़ररु कया विया। ज़हन में रहे त अहिड़ियूं कहाणियूं मिस्र में बि मशहूरु हुयूं, पर जॾहिं तहक़ीक़ कई वई त उहे सच साबित थियूं। कारूंझर जी ही दास्तान आम तौर ते हीअं बयानु कई वञे थी, जबल अंदरि अहिड़ा रस्ता ऐं ग़ार मौजूद आहिनि जेके सिर्फ़ राति जे वक़्तु या मख़सूस हालतुनि में ई ज़ाहिर थींदा हुआ। कहाणियूं चवनि थियूं त खज़ाने जी हिफ़ाज़त लाइ जिन्नात या रूह पंहिंजा आसार छॾे विया आहिनि। मक़ामी बुज़ुर्ग ऐं ॿिया माण्हू राति जो खुलियल आसमान हेठि ईंदड़नि खे ख़बरदार कंदा हुआ त खज़ानो ॻोल्हणु ख़तरनाक आहे। मक़ामी कहाणियुनि जा बि मुख़्तलिफ़ रूप आहिनि। हिकु वॾो राजाणी खज़ानो कारूंझर जे अंदरि हिकु वॾी ग़ार में दफ़न हुयो। खज़ानो हिफ़ाज़त लाइ अलामती ॻाल्हियुनि, मोहरनि ऐं निशानियुनि सां महफ़ूज़ कयो वियो हो। हर दौर में माण्हू कोशिश कई, पर उन अजीब तवानाई या राज जे करे ॻोल्हे न सघिया। जॾहिं त केतिरियूं ई कहाणियूं हिन रवायत खे हिननि अंसरनि सां मिलाए ॿुधाइनि थियूं, राति जो आवाज़नि, रोशनियुनि या अहिड़ियूं निशानियूं जेके ख़तम थी वञनि, जिन्नात खां बचण लाइ मुक़दस दरवाज़नि, दुआउनि या निशान इस्तेमालु करण जूं कहाणियूं बि शामिल आहिनि। अहिड़ियूं कहाणियूं घणे भाङे लोक रवायतनि, माण्हुनि जे तख़ील ऐं सक़ाफ़ती वरसे जो हिसो आहिनि। जिते ज़बानी रवायत मज़बूत हुजे, उते अहिड़ा दास्तान नसल द नसल मुंतक़िल थींदा आहिनि। कारूंझर जबल में लिकायल खज़ानो हिकु दिलचस्प ऐं पुरइसरार लोक दास्तान आहे, जेको मक़ामी रवायतनि, कहाणियुनि ऐं माण्हुनि जे तख़ील ते ॿधलु आहे। जेतोणीकि माण्हुनि में इन बाबति यकीन मज़बूत आहे, पर आसार क़दीमा या इल्मी तहक़ीक़ जे बुनियाद ते को बि हक़ीक़ी खज़ानो साबित नाहे थियो। पर हिकु हक़ीक़त इहा बि आहे त कारूंझर जबल जा पत्थर ख़ामोश नाहिनि। हर ख़ामोशी में हिकु राज़ दफ़न आहे ऐं हर राज़ में सदियुनि जो खज़ानो साह खणी रहियो आहे। कारूंझर जो खज़ानो शायदि सोन में न हुजे, पर उन्हनि राज़नि में ज़रूरु आहे जेकी अॼु बि केतिरनि अक़लनि खे चैलेंज कनि था। कुझु माण्हू चवनि था त खज़ानो मिटी हेठि आहे, पर कारूंझर ॿुधाए थो त असल खज़ानो तारीख़ जी ख़ामोशी में दफ़न आहे। जिते आम नज़र खे रुगो पत्थर नज़र अचनि था, उते कारूंझर सदियुनि जी दौलत खे पंहिंजी छाती सां लिकाए बीठो आहे।